वेरुन जी वस्ती वेरुन जी वस्ती। ये छा खपई? यो चूसनी गमण तुझी तो वडी ले लगी पई आ। आज तो मां जी लोडा ही मट थई। छा है चक्कर? मां खुश छो न थिया? हाँ छो न सड़ो था? मुझी शादी थी थे गोट जी लोड ही हूंदी आ। हाँ तुझी शादी पर कैसा? उते ॾियो चिब जेकी ज़ीनत आहे न ज़ीनत इन सां मुंहिंजी शादी थई। मता सॼे ॻोठ खे ॿुधायो मूंखे पकड़ायो। तोबा तोबा असा द जीनत के मिस्किन समझंदा आसी। न न मूं पाण अम्मा जा सेवर चोरी करे ज़ीनत खे ॾिना। ये ज़ीनत इल्जाम न जो। पर माने त चवंदी थी ते जीनत चोर आ। पर तो जेवर चोरी करे जीनत के छोड़ना। ओ हेॾे गिदरे जे मुंह जहिड़ा ज़ीनत मूंखे चयो त ज़ेवर हाणे ॾे मां तोसां शादी कंदसि। पोइ मां हुनखे ज़ेवर चोरी करे हाणे ॾिना। हाणे मुंहिंजी ज़ीनत सां शादी थी मां घोट थींदसि। अम्मा मूंखे मोड़ ॿधंदी मेहंदी हणंदी वॾा सहरा थींदा ॻोठ जूं पोड़ियूं पकियूं सभु ईअं वठ वठा थी वेंदी। परे वियो घोटे सां परे चलियो आ। चिबिड़ा खान चवंदा आहिनि त हिमत बंदा मदद ए ख़ुदा। तुंहिंजी सचाई ऐं हिमत कमु ॾेखारी वई। वो कीअं? केॾी मुंहिंजी पकाई थो करी ॾाढो जो तो सां ठही वियो। आहे छा तोखे ख़बर? ॾाढो माना मूंसां ठही वियो। पोइ तोखे शायदि ख़बर कान्हे त जेको इहो ॾाढो आहे न ॾाढो इहो बिजार ख़ान जे हुक्म जो बानो आहे। हुनखे जेको बिजार ख़ान खां हुकुम मिलंदो आहे उहो ई अची हिते मूंसां सलूक कंदो आहे। चिबिड़ा खान मां मज़ाक भोग चर्चो नथो कयां। ॾाढो सच पच मां बदिलजी वियो आहे। चिबिड़ा खान ख़बर अथई त ॾाढो अॼु वियो केॾां आहे? काॾे वियो आहे ॿुधाए? तुंहिंजी औलाद जे ॻोल्हा में वियो आहे। जेकॾहिं तूं पंहिंजे पुटनि जा नाला हुनखे ॿुधाई हा त ॾाढे खे सवलाई थी पए। पोइ हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾे। जंहिं ॾींहुं हिन क़ैद मां आज़ाद थी ॿाहिरि निकितुसि न उन ॾींहुं मां पंहिंजी औलाद जी ॻोल्हा कंदुसि। मां कंहिं बि शख़्स खे पंहिंजी औलाद जो नालो नथो ॿुधाए सघां। मूंखे कंहिं ॿिए ते एतबार न आहे। चिबिड़ा खान मूंखे बि न कंहिंखे बि न जो मतिलबु इहो त चाहे तूं बि छो न हुजे या ॾाढो छो न हुजे कंहिंखे बि कोन ॿुधाईंदुसि। कंहिंखे बि न। तुंहिंजे इन मगरूर या गुरूर ऐं हठ तकबर तोखे हेतिरो लोड़ायो आहे। नथो सम्झ न सम्झ वक़्तु सम्झाई तुई। पोपट हिकिड़ी मां तोखे ॻाल्हि ॿुधाए छॾियां। जेकॾहिं मूंसां हथ निकितो न हथ त सिर्फ़ु मांस वञी बचे थो मुर्सी न। तोसां त मग़ज़ हणो ई फुज़ूल आहे। तोमें त मञण वारी रॻई न आहे। न मञ बस वधीक मज़ो आहे। दिमाग़ न फेरा त मेलो न किथे घुमाए जाए। तूं पोपट ऐं पोपट ऐं वधीक मूंसां ॾियाड़ीअ ते खंभरियूं पटे छॾी तोसां। हल हितां हल। नथो सम्झी मूंखे न सम्झ वक़्तु सम्झाईं। हल तोखे शायदि ख़बर कान्हे त मां चिराग क्या बोई हिकु ख़तम।
अस्सलाम वालेकुम सलाम। कीअं अचण थियो आहे? अदा मुंहिंजो नालो आहे राणू, पर मूंखे प्यार में ॾाढो बि सॾींदा। अदा मुंहिंजो चिबड़ नाले हिकिड़ो दोस्त हुयो, मां यार उनजे ॻोल्हा में निकितो आहियां। चिबड़ खान त हिकिड़ो सरदार नौरोज खान जे ॻोठ में रहंदो हो। हा हा दा, इहो ई चिबड़, इहो ई। उते सरदार जे भाउ जो क़त्ल करे ऐं जीअं भॻो आहे त वरी ज़ाहिर ई न थियो आहे। हा हा, असां बि इहो ई ॿुधो आहे, पर उन ॻाल्हि खे 15-20 साल गुज़री विया आहिनि। तूं उनजी ॻोल्हा अॼु ॿुधो करी? दरअसल अदा हक़ीक़त इहा आहे त मां मुल्क खां ॿाहिरि वियल हुउसि इहे 10-15 साल। जीअं हाणे मां मोटियो आहियां त ॻोल्हा शुरू कई अथमि। बहरहाल जंहिं माण्हू जी तोखे ॻोल्हा आहे न, उनजी यार असांखे वधीक ख़बर न आहे। अदा वधीक तोखे ख़बर न आहे त उनजो औलाद बि हुयो, 2 पुटड़ा बि हुयसि यार। भला उन्हनि जो को ॾस पतो हुजे त उन्हनि जो ई ॿुधाए। मूं त अदा साले खे ॾाढियूं मिनतूं कयूंमांसि त अदा राति तरसी पियो, पर मुंहिंजी त मञे ई कोन। नेठ हलियो वियो। हा अदा, तूं सही थो चवीं। अदा पुलिस ऐं दुश्मनियुनि खां वञी करे लिखियो आहे। मां बि ॾाढी फिक्रमंद हूंदी आहियां अदा जे लाइ, पर कंहिंजे साम्हूं इहा कैफ़ियत ज़ाहिर नथी करे सघां। मूं त माण्हू समझी विया आहिनि त साले जी भेण टिजणी आहे। भाउ साले जो चवण आहे त मां केॾो बि तव्हां खां परे छो न हुजां, पर तव्हां मुंहिंजी नज़रुनि में आहियो। सो बसि इहो ई सोचे पाण खे हथ त ॾींदी आहियां त असांखे का बि तकलीफ़ आई न त अदा साले ते वञी पहुचंदी हर ॻाल्हि। अल्लाह पाक बाजारो ऐं मेहरबान आहे, हर घड़ी में असांजो निगहबान आहे। अदा जो हवाले हिते बीठा वथा रखियूं। अदा भाउ साले असांखे पार था करे बापो हिते जी पार था वञे करे असां ॻोठ में चौकी वारी। हीअ ज़ीनत अॼु मुंहिंजी दिलि चवे थी त तूं मूंसां गॾु मानी खाओ। मानी कंहिंखे थी वणे बाबा, मुंहिंजो त जीअण खां रूह ई खजी वियो आहे। ज़िंदगी ते पल पल हादसा आहिनि, हिकिड़ो माण्हू जिंद छॾे थो त ॿियो घुटो ॾियण जे लाइ तयारु बीठो आहे। मुंहिंजी धीअ राणी अलाह करीम ॾुख में सब्र ऐं ख़ुशी में शुक्र करण जी हिदायत कई आहे। इहा इन करे कई आहे त जीअं शुक्र ऐं सब्र जे बदिले में अलाह करीम पंहिंजे इनामनि सां नवाज़े। पर बाबा, माई फापुल जेके मुंहिंजे बारे में ॻाल्हि हुलाई आहे ॻोठ में, मां माण्हुनि खे कीअं मुंहुं ॾींदसि? धीअ, सच सच हूंदो आहे, कूड़ कूड़ हूंदो आहे। बाबा, जेसीं ताईं वञी सच सच थिए तेसि ताईं माण्हू जीअण किथे ॾींदा? हीअ अॼु जी ॻाल्हि आहे, सुभाणे जेको धीअ सिज उभरंदो न, उहो असांजे लाइ भलाई हूंदी। इहा ॻाल्हि तूं एतिरे यकीन सां कीअं थो चईं बाबा? धीअ, सोढल इहा ज़िमेवारी खई आहे त राति जे पहर में मां फापुल जो कूड़ पधरो करे छॾींदुसि। असां पाण में पे ॻाल्हियूं कयूं, इन सोढे खे अलाए कहिड़ी जुझकी आई ऐं सरदार खे चवण लॻो त मां हिक ई राति में खीर जो खीर पाणीअ जो पाणी करे छॾींदुसि। अल्लाह करे ईअं ई थिए बाबा, मुंहिंजे सिर तां का तोहमत लहे। धीअ, उहो धणी करम कंदो, इन्हनि ॾाढनि सां मुंहुं ॾियणु असां ग़रीबनि जे वस में न आहे। तूं फिक्र न कर मुंहिंजी न्याणी, रख अलाह ते, वरी बि अलाह वॾो। अब ॻाल्हि त ॿुध, तो मुंहिंजो गामण पुटु ॾिठो आहे,
मंझंदि लाको वियो आहे, हिन महिल ताईं न मोटियो आहे। शाम जो मासी ते फिरियो पे शेब मूंखां ते पर ॾाढो ख़ुशि हो। ॾाढो ख़ुशि हो। अलाए छोरे जी का वीसी खुली आहे, अलाए छा। अबा अचाई न त चइजांसि माणे तोखे ॻोल्हींदी थी वते ऐं सिगो घर मोकिलजांसि। हाज़ुर मासी हाज़ुर, अचे त ॿुधायां थो तव्हांखे। अबा अबा ॻाल्हि त ॿुध, तो मुंहिंजो गामण ॾिठो आहे किथे? न मासी मूं न ॾिठो आहे, न ॾिठो। उहो चए पियो त मुंहिंजी ज़ीनत सां शादी थियण वारी आहे। थोड़ पई आहे न ज़ीनत जे बूथ में। मुंहिंजो बचड़ो अलाए किथे आहे, सॼो ॾींहुं ज़ीनत ज़ीनत कंदो तो बते। तो बि कोन ॾिठो? सी इहो चोरी वारो मामलो छा आहे भला? अरे अबा पहिरियां पंहिंजे बचड़े खे त ॻोल्हिया, इहे पुछण पोइ पिया कजां। अदा साले या अल्लाह मुझी भेण ॾे ख़ैर कजा। हाल ख़ैर त आहे? साले तूं हथ मुंहुं धो, तैयार थी, छोकरा तूं चांहि ठाहे अच। काॾे विया हो राति जो? राति जो अचानक मुंहिंजी अखि खुली था, लभो ई कोन पिया। इन ॻाल्हियुनि खे तूं छॾ। वियासीं मिड़े हथ सिधो करण, हथियारनि ते ज़ंग लॻी वियो, उहो वियासीं लाहण। जेकॾहिं हथियारनि तां ज़ंग लाहिण जो एॾो ई शौक़ु अथव, मिसकिननि खे छो था लुटियो? हलो न मूंसां, बिजार खाने जी तिजोरी खे सॼी गैली ॿुहारी ॾियो। हलो। तूं छॾ सरदार खे, उथी हथ मुंहुं धो त चांहि पियूं। अचां थो। मिठाई तां तोखां वठी रहंदसि, तूं छा थी सम्झी? रुको तुंहिंजी दुआनि सां ई छपर खजो आहे, मुंहिंजी का महिनत शामिल न आहे। मां मञा थी चांडो की तो मुझे हर औखे वक्त में मुझी मदद कई आहे। ख़बर अथई, जेकॾहिं तूं मुंहिंजो हौसलो न वधाई आहे न त मां पंहिंजे पाण खे खॾो को मारे चुकी हुजां। अल्लाह पाक सबर करण वारनि सां गॾु हूंदो आहे। तो सबर कयो त ॾिस ओचितो ई ओचितो गुलनि वारी लाम तो वटि आई। बस चांडो की हाणे दुआ कर त खान बहादुर इन में को फितनो न विझे। मूमल जॾहिं इंसान जे मथां खां सणाई थींदी आहे न त पोइ छा खान बहादुर ऐं छा सरदार, सभु रुकावटूं दूर थी वेंदियूं आहिनि। इहा ॻाल्हि त आहे, अल्लाह पाक हर शइ ते क़ादिर आहे। अदा मल्हार जो नंबर सवेर खां बंदि पियो मिले, न त तुंहिंजी हुन सां ज़रूर ॻाल्हि करायां। हिकु ॻाल्हि चवई चांडो की मूंखे तुंहिंजो शहरोज खान सां सुलूक न वणियो। ही ओचितो तोखे शहरोज खान कीअं यादि आयो? मूंखे डप थो लॻे त किथे हू तोखे नुक़सान पहुचाइण लाइ को शरारत न करे। मां मंझंदि खां इहा ॻाल्हि सोचां पई, पर बस तोखे चई न पई सघियां। तू मुंहिंजे हवाले सां बेफ़िक्र रहो मूमल। ज़ीनत निधड़गी हुई वीचारी, इन करे गिदड़ हुन जे मथां वार करे विया। ऐं शाह मुराद खान जी धीउ आहियां। सरदारनि भौतारनि सभिनि खे ख़बर आहे त बाबा हथियार भले कुलनि मां लाए रखिया आहिनि, पर उनखे इस्तेमाल करण न आहे विसारियो। हाँ, इहा ॻाल्हि त आहे। चाचा शाह मुराद पंहिंजी जवानी में पंहिंजो मट पाण हुयो, इन करे न माण्हू अञा ताईं हुन सां कन हणंदा आहिनि। पर खान बहादुर आहे न, इहो बि हिकिड़ो ठहियल ठुकियल खन्नास थी खन्नास। इन करे होशियारी ज़रूरी आहे। सॼो ॻोठ पुछी आई आहियां, दर दर ते वई आहियां, वञी पुछा कई त मुंहिंजे बचड़े खे कंहिं ॾिठो?
पर सब को चए तो ना असांखे ख़बर ई कान्हे। मूंखे सम्झ में नथो अचे केॾांहुं वियो किथे ॻोल्हियांसि। अदी तूं भला खान बहादुर ते न वई है? ना ओॾां ई त कान वई आहियां, ॾिसां थी पोइ वञांसि थी। ऐं हाणे वेंदसि न, मूंखे डपु आहे किथे खान बहादुर कावड़ न करे। अदी मां तोखे हिकु ॻाल्हि चवां, अच्छा गामूअ जे गुम थियण में खान बहादुर जो हथ थी सघे थो। कहिड़ो वेर? गामू न मोन में, न जेरनि में, न ढोरनि में, न ढगनि में, उन सां वरी कहिड़ो वेर थींदो मुंहिंजे बचड़े सां? तूं जो वई खान बहादुर ॾे सावण फ़कीर ऐं ज़ीनत जी दाह ॾियण, त उन फ़ैसिले जे तह ताईं पहुचण लाइ केरु कमु ईंदो? गामू। सो खान बहादुर उनखे घुराए वरितो हूंदो। हाय हाय, हाणे तो ज़ुल्म थी वियो। हिन छोरे खे ॿ लपाटूं लॻियूं न त खान बहादुर जे अॻियां सभु ॻाल्हियूं सचूं कंदो। अमर तूं भॼी वञ, वॾो ज़ुल्म थी वियो आहे। खान बहादुर खान वॾो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे, तूं भॼी वञ। छोरा चई छा तो बुछड़ा के जाए जा? कहिड़ी ॻाल्हि तो करी? मूंखे इहो ॿुधा, तूं एतिरी देर होए किथे किथे पे धूड़ पातई? सरदार खान बहादुर तोखे सावण फ़कीर सां पढ़ाईंदो। मां भॼी वञ, मां चाहे थो भॼी वञ। जे नथी भॼी सघी त मां तोखे भॼायां। भॼी भॼी मां भॼी न मां भॼी वञ। अदी सवेर मां तोखे छा पे चयो? गामू किथां तो मोटे ख़बर पई न हाणे? कमदार मूंखे इहे चोरी वठी हलियो खान बहादुर खान वटि। सोठे हुनखे चयो पिटियल। उन्हनि मूंखे ॾाढा मोचड़ा आया, रुगो कुटियो अथनि मूंखे। मां बि सची करे वेही रहियो आहियां त मां अम्मा जा ज़ेवर संदूक मां कढी पेती मां कढी फिराईंदो अची ज़ीनत खे ॾिनमि। ॾाढो कुटियो अथनि मां। इहो मिले कमदार मूंखे मिले, मां खे ॾिसणो कचा भींडा मां डी नथो मरी मुआतो त खानो ख़राब करे छॾियो मुंहिंजो। मां त चवां पई अदी त छोकिरे खे महल सां संभाल। निकिरी वियो हथनि मां, आहे एॾो वॾो पर दिमाग़ अथसि एतिरो। अम्मा हिकिड़ो मिंट मूंखे मिलण जो टाइम ॾे, मूंखे तोसां कुझु ॻाल्हाइणो आहे। हाणे मुंहिंजी दिलि मरी चुकी आहे सोडा, तो मूंखे सॾु करण में देर करे छॾी आहे। मञा तो ज़ीनत त मां तुंहिंजो ॾोही आहियां, पर हूअं बि चवंदा आहिनि त मोहबत में कॾहिं देर नाहे थींदी। ज़िंदगीअ जे आख़िरी सावन में बि पंहिंजे महबूब खे मोटी अचण जे लाइ सॾु करे सघिजे थो। पर आवाज़ त ज़िंदा इंसान खे ॾिबी आहे न। ऐं मां त हिकु मयत आहियां जंहिंखे दफ़न थियण जे लाइ क़बर बि न मिली सघी आहे। मां सरदार जी ग़ुलामी करे छा विञाए वेठुसि। अॼु मूंखे इहो अहसास थियो आहे। नौकरी करण ऐब नाहे सोडा, पर गुलामी करण ऐब आहे। तो जहिड़ा जोधा जवान कंहिंजा गुलाम थी गुज़ारनि, इहा ॻाल्हि ठहे थी? मूंखे तुंहिंजे हथां पंहिंजी मोहबत ठुकराइण जो बि एतिरो गम न आहे जेतिरो तुंहिंजी गुलामी जो सोचे थींदो आहे। मां पंहिंजे अंदर में बदिलजण लॻो आहियां ज़ीनत, इन लाइ मूंखे तुंहिंजे मदद जी ज़रूरत आहे। मूं ते टोक छो थो करी सोडा? मां पाण वीचारी हीणी ऐं हिसियल छोकिरी आहियां, मां तुंहिंजी छा मदद करे सघंदमि? ज़ीनत, जे मां दुबण में फाथल आहियां न, उतां तुंहिंजी मदद खां सवाइ मां कॾहिं बि न निकिरी सघंदुसि। सोडा, हाणे मूंखे वञण ॾे। हीअ अखाणनि जो ॻोठ आहे ऐं मूं में हाणे वधीक इल्ज़ाम सहण जी हिम्मत न आहे। मूं फापल जो बिलो करे छॾियो आहे, तूं उन लाइ परेशान न थी। तोते खजंदड़ हथ कटे छॾींदुमि, तोते ॻाल्हाईंदड़ जेकी ज़बान आहे न, उहा बि मां कटे छॾींदुमि ज़ीनत। जुनी, अलाह पाक केॾो न करीम ऐं कारसाज़ आहे। कीअं न शाह मुराद वारा पाण वटि लंघी आया मूमल जो संग घुरण लाइ। असांखे हुननि जे अॻियां हेठि बि न थियणो पियो, न त मूमल जी ख़ातिर पाण त हुननि ॾे हलण लाइ तयारु वेठा हुआसीं। नियत सुठी हुजे त मुराद बि सुठी मिलंदी आहे। हाणे मूमल जो ॿार लाहे का सुकून जी निंड कयूं। इहो भलो थियो
शाह मुराद खान बहादुर सां ॻाल्हाए दग सिधो करे छॾी। तूं ऐं शाह मुराद मिली वञी खान बहादुर खे ॿुधायो त असांजो ठाह थी वियो आहे। पाण खां वधीक त शाह मुराद वारनि भोॻियो आहे। हुनजो जवान पुटु ॻोठ बदर थियो, ॻोठ राज अलॻि थुक थुक कयसि, पर शाह मुराद मुड़ी वियो, कंहिंखे अखर बि कोन चई। हुनजे हौसले खे ऐं सब्र खे सलाम आहे। अदा मल्हार ॻोठ अची वञे त ॿई ॼणियूं हिते अची दुआ खणंदियूं। शादी खां अॻु में चरी थी वई छा? शादी खां अॻु में ॿई गॾु कीअं था अची सघूं? राति जे वक़्तु दुनिया खां चोरी हिते अची सघूं था न। ही जहान फानी आहे। माण्हू मिस्कीननि जो हक़ था खाइनि, उन्हनि ते ज़ुल्म था कनि, नफ़रतूं ऐं झेड़ा था कनि। हिन मुख़्तसिर ज़िंदगी में इहो सभु कीअं था करे वठनि? माण्हुनि जे दिलि मां ख़ुदा जो ख़ौफ़ ई ख़तम थी वियो चांडो की। जनाज़नि खे कुल्लो ॾींदे हुननि खे डपु ई नथो थिए त हिकु ॾींहुं पंहिंजी खटके बि केरु अची कुल्लो ॾेई इते ई छॾे वेंदो। ऐं ख़बर थी मूमल, ही दुनिया मकाफ़ात अमल जे कानून ते बिठल आहे। मकाफ़ात अमल समझी थी न? जेड़ी करणी तेड़ी भरणी। इन ई कानून में त धोती फापुल फाती थई। ख़बर अथम, पर मूंखे नथो लॻे त खान बहादुर काका सावण जी शादी कराईंदो। ईअं ई मज़ाक में चई छॾियो ने। छॾ इन ॻाल्हियुनि खे, अच त देर थी वई। हाँ, देर थी वई। पोपट चिबड़ के मंझंदि जी मानी ते ढव ते ॾिनी आई न। दादा मानी त चिबड़ खान खे सुबुह शाम ढव ते थो ॾियां, पर ख़बर नाहे त अलाए छो तंदूर जी हमरा त तोव थे अलाए कहिड़ियूं पायूं अंदर में अथसि। तो छेड़ियो हूंदुसि उबता सुबता पुछणा करे। हा दादा ईअं बि आहे, कुझु मां बि चेड़ाईंदो आहियांसि त जीअं हिनजी तबियत ख़ुशि रहे, पर चिबड़ो खान हूअं ई चीगम वांगुरु चंबड़ी थो पए। पोपट उमिरि जे लिहाज़ सां जीअं माण्हू कुराड़ो थींदो न, ईअं हुनखे चिड़ वधीक थींदी आहे। पोपट चिबड़ त सूरनि मथां सूर ॾिठा, ऐं इहो मुसलसल जेको आहे न हू केॾो काटींदो थो अचे। दादा भला इहो त ॿुधा, हिनजे ॿारनि जी का ख़बर चार पई? पोपट सुठो हिन में थी त तूं पंहिंजे चपनि खे हाणी चुप जी महर हणी छॾ, ऐं कंहिंखे बि इहा भुणक न पए त का असां चिबड़ सां रिआयत कई आहे, ऐं सफ़ा गुंगो थी वञे। जे कंहिंखे वञी ख़बर पई न त पोइ तुंहिंजो मुंहिंजो जीअण महाल आहे। इन्हीं ॾाॾे जी ॻाल्हि ते एतबार कॼी आहे न। मूंखे त का ॻाल्हि सम्झ में ई नथी अचे। हे त इहो ॾाॾो संसदो ने बिजार ख़ान जो चमचो। छा कजे छा कजे छा कजे? चिबड़ खान अॼु मां तोखे अहिड़ी ख़बर ॿुधाइण आयो आहियां जो ॿुधी दिलि ठरी पवंदई। मूं तुंहिंजे ॿारनि जी वाट ॻोल्हे लथी आहे, ऐं सुभाणे वञी उन्हनि सां मिलंदुसि। दादा इहो तूं छा थो चवीं? किथे मूंखे सताइण जे लाइ इहा ॻाल्हि त नथो करीं? आउं कसम खणण लाइ तयारु आहियां, मां तोसां कूड़ नथो ॻाल्हायां। दादा तोखे इहा ख़बर कीअं पई त मुंहिंजे ॿारनि जा नाला कहिड़ा आहिनि, हू किथे था रहनि पिया? चिबड़ खान ॿुधो न अथई, ॻोल्हण सां रब मिली वेंदो आहे। तुंहिंजा ॿार कहिड़ो मसइलो धरतीअ ते आहिनि न, लभी वेंदा। दादा मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधाए त हू किथे आहिनि, कहिड़नि हालनि में आहिनि? चिबड़ खान तुंहिंजो वॾो पुटु भाॻियलो थी वियो आहे, ऐं ॿुधो अथमि त सरदार बिजार खान जा 3 गार्ड मारे विधा अथसि। मुंहिंजी बानो गूंगे जी ज़बान वॾे छॾी, ऐं सालिया जो इहो ख़्यालु आहे त इहो कमु बिजार खान करायो आहे। उन ॻाल्हि तां ममण मतो आहे। या ख़ुदा ही मुंहिंजे बचड़नि जे मथां कहिड़ो इम्तिहान आहे। रहम कर मुंहिंजा मालिक रहम कर। चिबड़ ख़ुशीअ जी इहा ॻाल्हि आहे त रेस बिजार खान खे इहा ख़बर न आहे त सालियो तुंहिंजो पुटु आहे। दादा जी ॻाल्हि त ॿुधी,
था किथे साले की या खबर न हुजे तो मां भागो जेरो आया ऐं बाज़ार खान जे कई दफ़े कैदी आया आउं ॿुधाईंदोमांसि वञी पर मुझे बानो जी का खबर चार ने सोप सीरियल वेरन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।